अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असांजो ही वीडियो है। तो पुराने दौर जी के कचारी तव्हांखे ॻाल्हि ॿोल्हि ॿुधाईंदासीं। तो एक गरीब मिसकीन हारी हो, वो पंहिंजे घरवारी खां पुछंदो आयो त औरतुनि वटि चवंदा त 13 ताल हूंदा आहिनि, उहे 13 ताल कहिड़ा आहिनि, उहे मूंखे ॿुधा कहिड़ा आहिनि 13 ताल, कीअं थींदा आहिनि, कीअं हूंदा आहिनि उहे 13 ताल। सो उनजी घरवारी हुनखे चवंदो आयो त 13 ताल त असां वटि कोन आहिनि, अलाए कहिड़ा आहिनि, कीअं आहिनि। सो आख़िर हिकिड़े ॾींहुं उहो मज़ूर माण्हू हारी हो, वो पंहिंजे ॿनी में कमकार कंदो हो। वो सुबुह जो सवेरे ढगा खोले हर कहण ईंदो हो। हिकु ॾींहुं ढगा खोले हर कहण वियो सुबुह जो सवेरे। माई हुनजी मानी पचाए देरि सां वेंदी हुई, हुनजी मानी खणी। सो मानी खणी वई पे त रस्ते में मलाहन मच्छी पे मारियो, त हिन हुन मलाहन खां मच्छी वठी ऐं छा कयो त अॼु जेको मुड़ुसु मुंहिंजो डेली पुछंदो आहे त औरतुनि वटि कहिड़ा ताल हूंदा आहिनि, चवंदा आहिनि 13 ताल हूंदा आहिनि, अॼु थोरो हुनखे करे ॿुधायां, मज़ो थोरो चखाए ॾिसांसि। सो हिन इहो बि दिलि में सोचे हिननि मलाहन खां मच्छी हिकिड़ी वरितईं। मच्छी वठी छा कई जो जीअं ढगनि जो ओड़ जो वराणो हुयो, त उन ओड़ जे वराणे में उन मच्छीअ खे मिटीअ में पूरे छॾियईं। ओड़ में जीअं हू ढगा मोटाए उन ओड़ सां आयो वराणे सां, त मच्छी ओड़ में निकितो। मच्छी निकितो त हारी चयो त हाणे मानी कोन थो खावां, ऐं हीअ मच्छी वञी सुठो तरे ठाहे मुंहिंजे लाइ रखी छॾ, ऐं ढगा खोले पोइ अची मानी खाईंदुसि 2 पहरनि जो। हाणे हींअर मच्छी लस्सी सां मानी कोन थो खावां, ऐं मच्छी खणी वञी घर ठाहे तयारु करे रखी छॾ, 2 पहरनि जो ढगा खोले अची मानी खाईंदुसि। त माई चयो ठीकु आहे। माई मच्छी खणी घर आई, मोटी घर अची मच्छी तयारु करे ठाहे फर्स्ट क्लास पाण खाई वेही रही, ऐं हमरा लाइ रखी छॾी। हमरा लाइ रखी छॾियईं। सो जीअं हमरा ढगा खोले आयो घर, चवंदा आहिनि त ढगनि हर में बुख तमामु घणो आहे। जीअं हुनजो टाइम बि वधी वियो मानी जो, ओवर टाइम थी वियो, हुनखे बुख घणो लॻी वियो। त हू जीअं घर पहुतो त पंहिंजे घरवारी खां पुछईं त मानी बि खणी आ, ऐं मच्छी सां हाणे खाईंदुसि, हींअर बुख तमामु घणी लॻी वई। सो हुन चयो मच्छी किथां आयो? चई मच्छी जो तोखे मूं उते ओड़ में निकितो कढी ॾिनो, मच्छी किथां आयो? हुते हर कढियो मच्छी ओड़ में, उतां निकितो मच्छी तोखे ॾिनुमि, मच्छी केॾांहुं वई? मच्छी कॾहिं ओड़ मां निकितो, सुकी ज़मीन मां मच्छी कॾहिं निकितो आहे? चई उते हर में निकितो, ॾिस मूं तोखे ॾिनो हो न, मच्छी खणी आए न घर, हाणे मच्छी केॾांहुं गई? आवाज़ हिते अची हिननि जो झेड़ो थियो। सो हिननि जो झेड़ो थियो त हिन लठियूं खयूं हुन पंहिंजे घरवारी ते, हुनखे बि बुखनि जा हुआ ॼर। सो हिन लठियूं खयूं अची पंहिंजे घरवारी ते, अची माईअ दाहूं कयूं। माइट मिट ओड़े पाड़ा वारा अज़ीज़ सभु हुननि खे चई हीउ छितो थियो आहे, हिनखे होशी कोन्हे, हीउ चरियो थियो आहे, हीउ चरियो थियो आहे, हिनखे होशी कोन्हे, मूंखे मारे पियो, ऐं जेको सो हिनखे ॿधो वारो कयो, हिन जो होश छॾाए वियो। अबा माण्हू ओड़े पाड़े जा हुनजे माई जा भाउर फिरी आया, पुछूं बाबा छा आहे, ॻाल्हि कहिड़ी आहे? चयूं मूं ढगा हर पे वियो, ढगनि सां उते मच्छी निकितो, ऐं मच्छी ॾिनोमांसि त घर अचे ठाह, ऐं ढगा खोले ईंदुसि मानी खाईंदुसि मच्छी सां। ओॾी महिल मानी कान खाधी, लस्सी सां कोन थो खावां, हाणे मच्छी वञी ठाहे तयारु करे रखी छॾियां, मानी जी खाईंदुसि। मच्छी खणी आई, हाणे मच्छी ॾेखारे कोन थो, अलाए केॾांहुं कई। त सभिनी चयो, तो बि चयो, मूं सभिनी सोचियो त यार सुके ज़मीन मां मच्छी कीअं निकिरंदी? चयूं बसि सुकी ज़मीन मां मच्छी कीअं निकिरंदी, मच्छी पाणी में हूंदो आहे। चई न न, उते हर सां निकितो, मूं पाण हिनखे हथनि सां ॾिनो, खणी आई घर, हाणे मच्छी ॾेखारे कोन। इते हिन जा वाइसर माण्हुनि जा बताल थी विया, हीउ चए छा पियो? सो अदा चयूं वाक़ई चरियो थियो आहे।
हिन जा ॿाहूं ॿधी उस में ॿधी छॾियूं। हाणे अमरा ॿधो पियो हुते गारगंद चालू आहे अमरा जो। नेठि आख़िर हिनखे चयईं त मूं हाणे बसि कयो, मूंखे खोल। चई न तोखे कोन खोलणाईंदुसि, तूं मूंखे मारींदे, तूं चरियो थियो आहीं। चई न आउं चरियो कोन आहियां, हाणे मूंखे खोल। चई न वरी हुन आस्ते छा कयो जो मच्छी हुनखे, हुन त अॻे ई तयारु करे छॾी मच्छी, वरी हुनखे ॾेखारी त वरी अमरा गारगंद में शुरू थी वियो। वरी अची ॾंड कयईं, चई वारो कयो, हाणे वरी छितो थियो आहे। चयुमि बाबा ॾे ख़बर तोखे आहे छा? चई मच्छी तयारु कयईं, मच्छी आहे, मच्छी जेको सो ठाहे बि तयारु कयईं, मूंखे ॾे कोन थो। मच्छी आयो किथां, सुके ज़मीन में मच्छी निकिरंदी थी। चयूं तूं वाक़ई चरियो आहे, काबू करे ॿधोसि। हरी हुननि ॿधी छॾियो काबू करे। अब उहो ॾींहुं बि गुज़री वियो, राति बि गुज़री वियो, सुबुह थियो, मच्छी तयारु आहे, मच्छी मूंखे ॾे कोन थी खाइण लाइ। मच्छी तयारु करे रखी वेठी आहे। अदा वरी हिते उहा ॾींहुं बि गुज़री वई ऐं राति बि गुज़री वई ऐं सुबुह थियो। माईअ पुछियो पंहिंजे मुड़ुस खां, चई ॾे ख़बर हाणे कीअं आहे भला, हाणे तबियत सही आहे, तयारु थियो आहे? चई मूं बसि कई, मूं तौबा कयो, मूंखे हाणे खोल रहा मच्छी खां मूं बसि कई, हाणे वरी तोखां मच्छी कोन घुरंदुसि। चई बसि? चई बसि। अदा मुड़ुस जा ॿाहूं टंगूं खोल रहाई। हाणे बाबा खोलियोसि भला। चए थो मूं हाणे बसि कयो, हाणे सही थियो आहे, हींअर होश में आयो आहे। अदा खोलियोसि। जॾहिं मुड़ुस खे चई तो पुछियो मूंखां त औरतुनि वटि 13 ताल हूंदा आहिनि ऐं कीअं हूंदा आहिनि, कहिड़ा हूंदा आहिनि? इहो अञा हिकिड़ो ताल हो, छा भला अञा ख़्यालु आहे ॿियो? चई न, मूंखे इन हिकिड़े ई ढव ॾेई छॾियो आहे, मूं हिकिड़े सां ई तौबा कयो, ज़ारी कयो, ॿिया मूंखे हाणे न ॾसिजां, मूं कयो बसि। ऐं दोस्तो इहो असांजो जेको